नाज़रीन, आवाज़ टीवी के प्रोग्राम दी एज विथ मोहसिन बबर में वांके भलिका। नाज़रीन, इलेक्शन ऐं सियासत मुतलिक़ तव्हांखे अपडेट करण खां पहिरीं, तव्हांखे ख़बरूं ऐं तज़िया ॾियण खां पहिरीं अॼोके के प्रोग्राम में तव्हांखे हिकिड़ी मां एक्सक्लूसिव ख़बर ॾियणु चाहियां थो। ऐं उहा ख़बर का सुठी न आहे। ख़बर सुठी इहे न आहे त ही निगरान हुकूमत, जेका वफ़ाक़ी निगरान हुकूमत आहे, उहा वेंदे वेंदे हिकिड़ो वार करणु चाहे थी। ऐं असांजे ज़रियनि असांखे ख़बर ॾिनी आहे, आबी वसीलनि जी जेका वफ़ाक़ी वज़ारत आहे, उतां असांखे ख़बर पई आहे त वफ़ाक़ी वज़ारत जेका आहे उहा हिकिड़े ऑर्डिनेंस हिकिड़ो तयारु करण ते गौर करे पई, जंहिंजो मतिलबु इहो आहे त इरसा में जेके सूबनि जा इख़्तियार आहिनि उहे ख़तमु थियनि ऐं इरसा जो चेयरमैन हिकिड़ो हाज़िर सर्विस कामूरे खे मुक़ररु कयो वञे, जेको पंहिंजा फ़ैसिला करे ऐं उनजो फ़ैसिलो आख़िरी हुजे। पंहिंजो मक़सदु इहो थियो जेका इहा ऑर्डिनेंस आहे इहो सूबनि सां मुशावरत करण खां सवाइ आंदो वञे पियो ऐं इम्कान आहे, ख़दशो आहे त इहो इन्हनि ॾींहंनि में अॻे हफ़्ते में इहो ऑर्डिनेंस जो खे जारी कयो वञे राति पेट में, जीअं थींदो आहे इहो राता हयो वेंदो। ऐं इन सां छा थींदो त इरसा जो जेको इख़्तियार आहे पाणी जी विर्छ जो, छाकाणि हींअर सूबा उते बराबरि जा मेंबर आहिनि ऐं सूबनि जा मेंबर चेयरमैन थींदा आहिनि वारे ते। हर साल हर कंहिंजो वारो ईंदो आहे, पोइ उहो चेयरमैन थींदो आहे। हिन में चेयरमैन परमानेंट आणण ते गौर कयो पियो वञे। इहा जेका रोटेशन वारो चेयरमैन आहे इनखे ख़तमु करे ऐं को कामूरो फेडरल गवर्नमेंट जो कामूरो आंदो वञे पियो, जेको इन जो चेयरमैन थींदो। ऐं उनखां पोइ तव्हां सम्झी सघो था त पाणी जी जेका विर्छ आहे सूबनि जे विच में, जेका हिकिड़े क़ानून तहत थींदी आहे, 1991 पाणी मुआहदे तहत थींदी आहे, जंहिंमें नून लीग, जंहिंमें पीपल्स पार्टी, सभई जेके हुकूमतूं हुयूं उहे शामिलु हुयूं इनखे साइन करण में। वॾो ॾुखियो फ़ैसिलो हो, यकीनन इहो नवाज़ शरीफ़ खे क्रेडिट वञणु घुरिजे जंहिं इहो फ़ैसिलो करायो हो। पर हाणे इहो मामिलो ही इंटरिम गवर्नमेंट जो ख़्यालु आहे, कुझु धुरियूं ते जेके मौजूदु आहिनि आबी वसीलनि जी वज़ारत में, उहे इन्हनि खे ख़तमु करण जूं तयारियूं कनि पियूं। असांखे असांजे ज़रियनि उते वेठल कुझु ऑफिशल्स असांखे ॿुधायो आहे त हिन ते तयारी थिए पई ऐं जेकॾहिं थी वञे थो त सिंध जी जेका सिंध समेत जेका ॿियनि सूबनि जी, नंढनि सूबनि जी हिकिड़ी स्ट्रगल हुई 50 साल जी, जंहिंजे नतीजे में पाणी जो मुआहिदो तय थियो हो, उनखे हिकिड़ी शिक सां, हिकिड़े ऑर्डिनेंस सां ख़तमु करे ऐं सूबनि ते जेको पाणी जो कंट्रोल आहे उहो साॻियो वापडा वटि अची वेंदो, जेको 1991 खां पहिरीं थींदो। ऐं पोइ तव्हांखे ख़बर आहे वापडा पंहिंजी मर्ज़ी हलाईंदी आहे, कंहिंखे छा पाणी मिलंदो। इन जो मक़सदु असांखे जेको कुझु ज़रिया आहिनि उन्हनि ॿुधायो त इनजो मक़सदु इहो थी सघे थो त पाणी जी जेका विर्छ जेका आहे, जेके प्रोजेक्ट आणणु चाहिनि था, पंजाब आणणु चाहे थो ऐं वफ़ाक़ जेको आणणु चाहे थो, उन्हनि खे उतां मंज़ूरु कराइणु ऐं उतां जेको पाणी जी विर्छ जो आहे तरीक़ेकार आहे उहो ज़ाहिर आहे पोइ चेयरमैन फ़ैसिलो कंदो। त पोइ जेके रिटायर्ड मेंबर उते सूबनि जा मेंबर आहिनि उन्हनि जी का से न हूंदी ऐं पोइ फ़ैसिला शख़्सी फ़ैसिला हूंदा। जेको रेगुलेटरी अथॉरिटी वारो कॉन्सेप्ट आहे उहो बि ख़तमु थी वेंदो। ऐं इहो फ़ैसिलो हिकिड़ी निगरान वफ़ाक़ी हुकूमत आणे पई, जंहिंजो मैंडेट बि न आहे। ऐं इहो फ़ैसिलो थियण ते घुरिजे हा त CCI में आइन मूजिबि गॾियल क़ौमनि वारी जेका काउंसिल आहे, मुफ़ादनि वारी काउंसिल CCI, उन वटि वञणु घुरिजे हा। पर छाकाणि त सूबा उते ईंदा, एतिराज़ु कंदा, त इहो शायदि इन ते कोशिशि कई पई वञे। असांजो फ़र्ज़ु आहे तव्हां ताईं इहा ॻाल्हि पहुचाइणु, सिंध जी सियासी पार्टियुनि ताईं, सिंध जे मीडिया जे दोस्तनि ताईं, सिंध जी सिविल सोसाइटी लेखकनि ताईं, जिन सॼी पाणी जी हिकिड़ी स्ट्रगल कई आहे, उन्हनि जे ताईं इहा ख़बर मां आणणु चाहियां थो त कीअं हिकिड़े ऑर्डिनेंस ज़रिए इन मामले खे ख़तमु कयो वञे पियो ऐं उहो बि हिकिड़ी निगरान वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां। निगरान सिंध हुकूमत गैस जे मामले ते ऐं ॿियनि केतिरनि ई मामलनि ते जस्टिस रिटायर्ड मक़बूल रिज़वी साहब जेको आहिनि, उन्हनि वॾा पंहिंजो मोकिलिया आहिनि, ख़त हिकिड़ा लिखिया आहिनि, वॾा एतिराज़ वारिया आहिनि वफ़ाक़ी हुकूमत सां। इहा तमामु प्रोएक्टिवली हुननि जी कोशिशि रही आहे। ज़रूरी आहे त हीअ बि जेको फ़ैसिलो आहे इन जे हवाले सां हिकिड़ो पर्सनल DO CM तरफ़ां PM खे वञे त अहिड़ी क़िस्म जी ख़बर जेका आहे उहा हले पई ऐं इनखे रोकियो वञे ऐं इन सां वॾा प्रॉब्लम थी सघनि था। इहो मैंडेट हिकिड़ी निगरान हुकूमत जो कीअं थी सघे थो त हिकिड़ो वॾो अहम फ़ैसिलो जो पाणी जो मुआहिदो थियो उनखे तब्दील कयो वञे क़ानून खे। पर ख़बर आहे मुंहिंजी दुआ आहे त मुंहिंजी इहा ख़बर ग़लति साबित थिए, पर असांखे हिकिड़े एतबार जो ज़रियनि जेको आहे असांखे इहो इतला ॾिनो आहे। असांजो कमु आहे तव्हां ताईं इहा ख़बर पहुचाइणु। हाणे बाक़ी जेके स्टेक होल्डर्स आहिनि उहे हिनखे कीअं टेकअप कनि था, सियासी पार्टियुनि खे कीअं सीरियस वठनि थियूं, इहो उन्हनि जो फ़ैसिलो आहे। जिन जी इहा ॻाल्हि ॿोल कई असां इरसा जे मामलनि ते त कीअं हिकिड़ो ऑर्डिनेंस आंदो वञे पियो ऐं इन जे लाइ सभिनी खे अखियूं पटणु खपनि। सिंध सरकार, निगरान सिंध सरकार ख़ासि तौर ते मूं हुनजो ज़िक्र कयो। निगरान CM साहब इन हवाले सां काफ़ी प्रोएक्टिव आहिनि ऐं इन्हनि शयुनि ते बिल्कुलु ख़त बि लिखनि था प्राइम मिनिस्टर खे, त ज़रूरु हुन में हिकिड़ो DO ख़त लिखी प्राइम मिनिस्टर खे ॿुधाइणु खपे
त हिन ते सिंध जे माण्हुनि खे तमामु घणो एतिराज़ु रहंदो, सियासी पार्टियुनि खे, सिविल सोसाइटी खे, आबादगारियुनि खे इहो मसइलो रहंदो। नाज़रीन, वठूं था हिकिड़ो ब्रेक।